बोलो सतगुरुदेव भगवान की। बोलो बाबा प्रीतम दास साहिब की। लाल सभई चौ झूले। वो साथ संगत और जो 17 तारीख परम पूज्य सतगुरु बाबा प्रीतम दास जे मासिक जन्मोत्सव जो ॾींहुं जंहिंजे उपलक्ष्य में रखियल श्री सुखमनी जा 11 पाठ साहिब जंहिंजो हींअर भोग सां पातो वियो। के पाठ साहिब शाम जो भोग पवंदा आहिनि, के सुबुह जो, सभु मिलाए करे सुबुह जो हींअर भोग सां पाता विया आहिनि। अॼु मासिक जन्मोत्सव आहे बाबा प्रीतम दास जो। सभु गॾिजी चवायो बाबा प्रीतम दास तो तां वारी वारी वञा। साईं प्रीतम दास तो तां वारी वारी वञा। वारी वारी वञा मात भले हारी 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 वञा। बाबा प्रीतम दास तो तां वारी वारी वञा। ओ साईं प्रीतम दास तो तां वारी वारी वञा। कर तुंहिंजे जो चाकर बणजी चौथ अवांजी छुमा। दर तुंहिंजे जो चाकर बणजी चौथ अवांजी छुमा। कर तुंहिंजे जो चाकर बणजी चौथ अवांजी छुमा। दर तुंहिंजे जो चाकर बणजी चौथ अवांजी छुमा। छुमा 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 चौथ अवांजी छुमा। छुमा 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 चौथ अवांजी छुमा। बाबा प्रीतम दास तो तां वारी वारी वञा। ओ साईं प्रीतम दास तो तां वारी वारी वञा। वारी वारी वञा मात भले हारी वञा। वारी वारी वञा मात भले हारी वञा। बाबा प्रीतम दास तो तां वारी वारी वञा। साईं प्रीतम दास तो तां वारी वारी वञा। मेले में मौज मचे थी खलक दिए थी जमा। मेले में मौज मचे थी खलक दिए थी जमा। ओ जम्मा 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 खलक दिए थी जमा। जमा 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 खलक दिए थी जमा। बाबा प्रीतम दास तो तां वारी वारी वञा। साईं प्रीतम दास तो तां वारी वारी वञा। ओ बाबा प्रीतम दास तो तां वारी वारी वञा। साईं प्रीतम दास तो तां वारी वारी वञा। बोलो सतगुरुदेव भगवान की। बोलो बाबा प्रीतम दास साहिब आयो लाल सभई चौ झूले। गुरु साहिब जो साप्ताहिक पाठ साहिब हींअर श्री राजकुमार गंगवाणीअ जे ॿारहे जे उपलक्ष्य में थोरी देरि में पाठ साहिब 7 ॾींहं जो आरंभ थींदो, जंहिंजो भोग साहिब घर में पातो वेंदो। पाठ साहिब दरबार में आरंभ थींदो। ॿियो पाठ साहिब श्री तुलसीदास लालवाणीअ जे ॿारहे जो दरबार साहिब में आरंभ थियल आहे, जंहिंजो भोग साहिब 20 तारीख़ पातो वेंदो। सभई पहुची शामिल थीजो। बोलो सतगुरुदेव भगवान।